बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वालेकुम हर आजमाइश हर तकलीफ तव्हांजे पनाह में रखे, तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। मां जमायत खे हमेशह जेतिरो थी सघे कोशिश करे पढ़ाई खे तवजो ॾियो। ज़रूरी न आहे अगरि तव्हांजे घर में 4 ॿार आहिनि त चारई पढ़ाई में क़ाबिल हूंदा, हिकु कमज़ोर बि हूंदो। जो कमज़ोर ॿार आहे इन जो रिज़्क़ ॾियो, इन दुनिया में भी आख़िरत में भी इन जो तव्हांखे सिलो मिलंदो। पढ़ंदा हूंदा रोज़ असांजा फौजी शहीद पिया थियनि, ख़ुदा उन्हनि खे जन्नत में चङी जाइ ॾे। पंहिंजी खोटाई आहे, कुझु जायुनि ते त कणिक खे आख़िरी पाणी ॾेई न सघिया आहिनि, त तव्हांखे छा आमदनी थींदी? अच्छा फसल तव्हांजो छा लहंदो? ख़ुशूसी मौसमी तब्दीली खां पोइ कंहिंखे कुझु ख़बर नथी पए जो कहिड़ी फसल कहिड़े सीज़न कहिड़े महीने में पोखिजे। तव्हां जेतिरो थी सघे पंहिंजे घर औताद पाड़े में वण लॻायो, छो जे अॼु तव्हांखे वण कमु न ईंदा, तव्हांजी औलाद खे कमु ईंदा। ऐं उन वण जे हेठां जो मुसाफ़िर कोई लंघे थो वेहे थो, उन जो सवाब बि तव्हांखे मिलंदो। सुभान अल्लाह। इहो सम्झो तव्हां पंहिंजे लाइ सदका जारिया पिया कयो। जेतिरो थी सघे पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ हर साल माल वधायो, कुझु बकरियूं वधायो, कुझु गऊं वधायो। इन मुल्क से जो इन तकलीफ़ मां इन गऊं खे ख़ुदा ॿाहिरि कढे। मां जमायत खे चवंदो आहियां, काफ़ी अरसे खां एतिरी महांगाई पई अचे जो तव्हां सोचे न सघंदव। त मूंखे माण्हू चवंदा तूं छो थो ग़लति ॻाल्हियूं करे। न चाहींदासीं जो पोइते वञे। हमेशह पाकिस्तान जे बारे में दुआ घुरायो, पंहिंजे पाड़े शहरनि सां आमीन 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 आमीन।
लख लख मुबारक फकीर जी तई ता के मुबारक खैर मुबारक माशाअल्लाह सोने जा दीदार थी सजी जमात के लख लख मुबारक अल्लाह पाक ता सबने खुश रखे आबाद रखे ऐ सोने दर्द दुआ बुरिया रब पाक सबने जा बेड़ा पार फरमाए सोने जे सदके जमात के मुबारक अच्छा निकल दी Thank you.